वक्त असां प्रेस क्लब में मौजूद आहियूं। पाकिस्तान नेशनल अलायंस जे तरफ़ां जेको बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ जेको एहतजाज कयो आहे, हिन अॻवान आहिनि उहे असां मौजूद आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। खैरपुर में पंहिंजी हिन धरती तां कयो आहे ऐं इंशाल्लाह हर ज़िलनि में असां प्रोटेस्ट एहतजाज प्रेस क्लबनि जे अॻियां करे ऐं कराची में सॼी सिंध जा सभई बिरादरियुनि जा जेके सरबराह आहिनि असां सां गॾु आहिनि अलायंस में, पंहिंजो हज़ारनि में माण्हू वठी ऐं असां हुते पंहिंजो केस पेश कंदासीं। असांजो मक़सदु आहे त सिंध जा ॿेट हुजनि या सिंध जो पाणी जो मुआदो आहे या सिंध सां ॿिया नेचुरल रिसोर्सिस ते जेके मदनी वसीला आहिनि उन्हनि ते क़ाबिज़ आहिनि, मक़ामी माण्हू भर्ती कोन था कया वञनि। असांजा 10 नुक़्तनि ते हीउ एजेंडा आहे। मलक रियाज़ खे तव्हां ॾिसो त बहरिया टाउन खां वठी कराची जी जेका आहे घुघर फाटक खां वठी ज़ुल्फ़कारबाद ताईं हींअर मॉल जा जेके आहिनि ज़मीन, ही जेके 100 बेटनि, 2 बेट कोन्हनि, ढंगे बडार 100 बेटनि उहे ऐं जेके बि सिंध में जेके पाणीअ जा मनसूबा थिया आहिनि उन्हनि सभिनी ते पीपल्स पार्टीअ सही कई आहे करे रैली आहे ऐं असां इहो पैगाम ॾियणु था चाहियूं जेके सिंध जा वसीला आहिनि या सिंध जा ॿेट आहिनि या सिंध जा जज़ीरा आहिनि या सिंध जो पाणी आहे, उहो असांजो हक़ आहे ऐं उहो सिंध जी मिल्कियत आहे। अवाम सां जेके ज़्यादती ज़ुल्म ऐं नए पाकिस्तान जो जेको नारो आहे, असांजो ख़ुदा रा उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त उन ते तवजह ॾियनि ऐं ग़रीब माण्हुनि जे लाइ कुझु जेको रिलीफ ॾियनि। पाक हिकिड़े सदारती ऑर्डिनेंस जे थ्रू असां खां खसणु चाहे थो, असीं उन जे लाइ मुसलसल सरापा एहतजाज आहियूं। कैमरामैन अशरफ अली अबड़ो सां गॾु शबीर फलियो, सिंध टीवी न्यूज़ खैरपुर।